والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. كلوا من الطيبات واعملوا صالحا. صدق الله مولانا العلي العظيم. मुसलमान भाई अल्लाह के पाक कलाम जहाँ चंद लफ्ज़ हमारे सामने तिलावत किया है, इन्हें मुबारक लफ्ज़ों के अंदर अल्लाह तबारक व तआला ने निशान फरमाया कुलू मिन अत-तय्यिबात, खाओ उन शयूं मां जेके पाकीज़ा शयूं आहिनि। वअमलू सालिहा, ऐं सालिह अमल कयो। हलाल पाकीज़ा खाधो खाओ, ॿिए नंबर ते सालिह अमल कयो। सालिह अमल जिन मां सालिह अमल रोज़ो, हज, ज़कात, खैरात, उम्रो सालिह अमल है। पर सालिह अमल करण खां अॻु में अल्लाह फरमाए थो त कुलू मिन अत-तय्यिबात, पाकीज़ा शयूं खाओ। छो त इबादत जे मथां लुक़्मे जो वॾो असर हूंदो आहे। जेसीं ताईं पेट में हलाल तय्यब पाकीज़ा खाधो न हूंदो, तेसीं ताईं उनजी इबादत अल्लाह क़बूल न कंदो। हदीस पाक में हिकिड़ो माण्हू डिघे सफ़र में वार जा मिटी हणा थी विया, कपिड़ा मेरा ये सब करे, हथ मथे करे थे यार यार यार, पर अल्लाह ताला उनकी दुआ कबूल न पियो करे। छो कि बतन ही हराम, उनजे पेट में हराम हुयो। मलबसहू मिन हराम, उनजा कपड़ा हराम जा हुया। फअन्ना युस्तजाब लह, वो उन माण्हू जी दुआ कीअं त कबूल थींदी जंहिंजे पेट में हराम हूंदो। इबादत की कबूलियत हलाल खाधे सां, दुआ की कबूलियत हलाल खाधे सां, हज उम्रे की कबूलियत हलाल खाधे। हदीस पाक में हिकिड़े माण्हू रोज़ो रखियो, सारो ॾींहुं गर्मी, काड़ो, बुख, उञ बर्दाश्त कयईं, पर जॾहिं शाम थींदी वो रोज़ो भराए उनजे ऊठ ते वेहंदो। छो रुब साइमिन लैस लहू मिन सियामिही इल्ला अल-अतश वल-जूअ, घणा रोज़ेदार अहिड़ा आहिनि जिन खे बुख ऐं उञ खां सवाइ ॿियो कुझु बि पले न पवंदो आहे। न अजुर, न सवाब, न जन्नत, न आख़िरत जी नेमत, कुझु न मिलंदो। बुख ऐं उञ पले पवंदी बसि। छो उनजी सहरी अफ़तारी हलाल थी वञे। रुब क़ाइम लैस लहू मिन क़ियामिही इल्ला सहर, घणा रातियुनि जे जागण वारा अहिड़ा आहिनि जिन खे जागण मज़ा सवाइ थकावट जे ॿियो कुझु न मिलंदो। पूरी राति जागियो, नफ़ल पढ़ी, इबादत कई, मिलंदुसि छा? थकावट। छो मानी जेका खाधी वो हलाल जी कोन्हे, पाणी जेको पीतई सो हलाल जो कोन्हे। सभ खां अव्वल हलाल खाधो खाइण, तलाश करण, हलाल खाधे जी जुस्तजू करण ईमान जी निशानी, मोमिन जी अलामत आहे। उनजे लाइ जेकॾहिं हलाल कमाइण जे लाइ महिनत इबादत आहे। हलाल कमाइण जे लाइ पोरियो कयो, मज़दूरी कयो, ज़राअत कयो, तिजारत कयो, सिनत कयो, को
असांजो धंधो करणु, बाज़ार में वञणु, पनी ॿारे ते वञणु, इहो सभु अल्लाह जा मलाइक इबादत में दुकान ते ताराजी ते जा तोयो था बीठा, उथवे कयो था सुबुह ॾियण जे लाइ, मलाइक तव्हां जो ई सवाब मथे ते तगानी खणी मजदूरी कयो था बीठा, सारो ॾींहुं अल्लाह जा मलाइक तव्हां जो ई सवाब। पर हिकिड़ी रिवायत में ईअं आहे, हिकिड़ो माण्हू महिनत ऐं मजदूरी करे ऐं शाम जो थकावट जे करे बिस्तर ते लेटियो, थकल माण्हू सिंधी में हिकिड़ो लफ़्ज़ चवंदा आहिनि चिंघंदो आहे, या थकावट जे करे आह कढंदो आहे। साईं फरमाइनि था त इहो आह कढण जो तस्बीहात में शुमार इहो थकावट सबबु जेको उनजो आवाज़ कढे थो, इहो उनजे गुनाहनि खे वेठी थो। अजीब अजीब सां मदीने वारे साईं फरमायो त हिकिड़ा अहिड़ा गुनाह आहिनि जिन खे निमाज़ न मेटींदी आहे, रोज़ो न मेटींदो आहे। ॾिसो न, ही जेके नेकी जा कम आहिनि, इहे गुनाहनि खे मेटण वारा आहिनि। इनल हसनात युज़हिबन सय्यिआत, नेकियूं गुनाहनि खे मेटे छॾींदियूं। मिसाल तव्हां फजर पढ़ी ॿियो का ख़ता गुनाह थी वियो, वरी बेपारी नमाज़ ते ईंदो त उहे विच वारा गुनाह नमाज़ बेपारी जी मेटे छॾींदी। बेपारी पढ़ी वरी टे पारी ते विच में जेके गुनाह थिया, या टे पारी नमाज़ हुनखे मेटे छॾी। जुमे खां जुमे ताईं, ईद खां ईद ताईं, रमज़ान खां रमज़ान ताईं, उम्रे खां उम्रे ताईं, हज खां हज ताईं, इहे साॻिया अमल विच वारनि गुनाहनि जो कफ़ारो। पर साईं फरमाइनि था कुझु गुनाह अहिड़ा आहिनि जिन खे निमाज़ न मेटींदी, हज न मेटींदो, रोज़ो न मेटींदो। हथां के हज करे अचे, जेको हज ईअं पाक कंदो आहे ॼण वञी माउ जे पेट मां ॼमी निकितो। पर हिकिड़ा गुनाह अहिड़ा आहिनि जिन खे हज बि न मेटींदो आहे। साहब अर्ज़ कयो, फमा कफ़ारतु या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, उन्हनि गुनाहनि जो कफ़ारो कहिड़ो आहे? पर फरमाइनि अल हुमूम फिल मईशा, गुज़र सफ़र जे लाइ जेके ग़म दुख वानो बर्दाश्त करे थो, थकावट, रोज़ागा, महिनत, मज़दूरी, मुशक़त, जिस्मानी तकलीफ़ बर्दाश्त करे थो, इहा उन्हनि गुनाहनि खे बि मेटे छॾे थी जिन खे हज न मेटियो, जिन खे नमाज़ न मेटियो, जिन खे रोज़े न मेटियो। पर इहे जेके थकावट ऐं ओझागा आहिनि रोज़गार जे सिलसिले में, इहे उन्हनि गुनाहनि खे बि मेटे छॾे। ऐं न समझो त हाणे असां मजदूरी कयूं, असां वञी कमु धंधो कयूं, या कीअं थींदो, असां मुला माण्हू फ़क़ीर माण्हू आहियूं, असां ईअं न आहे। हिकिड़ा माण्हू वरी सीड़िया वेठा आहिनि त नौकिरी मिले, पघार ईअं पंहिंजो कागज़ कयूं, वॾे रंग कयूं, ऑफिसरनि जे ख़ुदा जा पाला हिकिड़ो रेड़ो लॻाए बाज़ार में वेही त बि बचनि जे लाइ गुज़र सफ़र फर्ज़ न आहे त तोखे सरकारी नौकिरी मिले। जेको बि रोज़गार करे, असांजो फिक़्ह हनफ़ी जो किताब आहे जेको दर्स में पढ़ाइबो आहे, कुतूरी, इन कुतूरी जे लिखण वारो जेको आलिम हुयो, उहो कुना घड़ी थियो, कुना घड़ी शम्सुल अइम्मत हलवाई, इमामनि जो सिच हुयो, एॾो वॾो फिक़्ह हनफ़ी जो आलिम हुयो, उहो हलवो खपाईंदो। छा कंदो? अबू हफ़्ज़ हद्दाद लोहर में। असांजे सिलसिले नक्शबंदीअ जो पेशवा आहे, जंहिं वटि नक्शबंदी सिलसिलो हलियो आहे न, इमाम बहाउद्दीन नक्शबंद बुखारी रहमतुल्लाह अलैह, उनजो मुर्शिद हुयो, सैयद हो, आले रसूल हो, सैयद अमीर कुलाल या किलाल। असल फारसी लफ्ज़ आहे किलाल, किलाल की माना कुंभार, कुंभार को समझो ना, कुंभार को मौलाना नबी बख्श हलवाई तफसीर लिखियो, 15 जिल्दनि में कुरान शरीफ जी तफसीर हलवाई में वॻो पाइयो। कंहिं बि पूरे करण में उज़ुर न आहे, ऐब न आहे। धंधो करणु, हलाल रोज़ी कमाइणु ऐं बचनि खे हलाल खाराइणु, पाण हलाल खाए बचनि खे हलाल खाराए, इहा भली इबादत आहे। अल कासिब हबीबुल्लाह
जेला मदीने वाले साहब गुनाती अल्लाह के हबीब है हिकड़ो मां मोहम्मद करीम अल्लाह के हबीब है जो को नौजवान जेको जवानी के वक्त में तौबा करे हुजे जवानी के वक्त में अल्लाह के दर ते रोटी कोए इहो नौजवान अल्लाह जो हबीब लिखी कोड़े करण वालो मेहनत करण वालो मजदूरी करण वालो इहो अल्लाह जो हबीब सुभान अल्लाह हुजूर ने सलाम जो मकाम तो पंजो ही मकाम आयो ने साथ कायनात में को बराबर थी न तो सके पर लक़ब हबीब जो इन के में मिलियो आहे जो मेहनत ऐं मजदूरी करण वारो यो एजाज़ लक़ब एजाज़ शरफ शान आहे मेहनत ऐं मजदूरी करण वारे ऐं हबीब करीम फरमाया त धंधे कोड़े जा हज़ारे रस्ता आहिनि पर सब खां भलो कोड़ियो उहा जो माण्हू पंहिंजे हथनि जी महिनत करे उन सां रोज़ी खाए वाजको कमु राज को कमु मज़दूरी करणु लोहार को धंधो इहे जेके हथ जा कोड़िया आहिनि इन कोड़े में जी जेका रोज़ी कमाए थो इहा सभ खां भली रोज़ी आहे उन खां पोइ जेकॾहिं तव्हां धंधो करणु चाहियो था त भले खां भलो धंधो अथव वापार हबीब करीम फरमाया त अताजिर सदूकुल अमीन जेको वापारी सच्चा अमानतदार कूड़ा कसम न खणंदो आहे मां नबीयीन व सिद्दीकीन व शुहदा यौमल क़ियामा क़यामत ॾियारे नबीयन सां सिद्दीकन सां शहीदन सां गॾु जन्नत ॾे हलंदो सुभान अल्लाह हज़रत मूसा कलीमुल्लाह पियो वींदो हे कुझु वापारी पियो वींदो सुभान अल्लाह हज़रत ईसा रूहुल्लाह पियो वींदो हे कुझु वापारी पियो वींदो हज़रत यूनुस हज़रत यूसुफ हज़रत सैयदना इब्राहिम ये नबी सगोरा पे विदा है कुछ वापारी पे विदो सुभान अल्लाह कहीं त पंजे रोजगार जे लाइ मेहनत कमाई त पैसा पर अल्लाह वटि उन जो मकाम एतिरो थींदो जो इहो नबीयन सिद्दीकन शहीदन सां गॾु जन्नत में सुभान अल्लाह शर्त आहे अताजिर सदूकुल अमीन सच ॻाल्हाए ऐं अमानतदार सच ॻाल्हाए वापार में जेका दाल खरी आवा करे बाबा हे कपिड़ो एतिरे जो आहे वठी तुंहिंजी मर्ज़ी न वठी तुंहिंजी मर्ज़ी कूड़ हणी ज़रूरत कोन्हे अमानतदार ख़यानत न करे अमानत बा सलामत पहुंचाए वापार में कुपत न करे ॿियाई न करे कूड़ न करे इहो वापारी क़यामत जे ॾियारे नबीयन सिद्दीकन शहीदन सां गॾु जन्नत ॾे उन खां पोइ खोड़ कोरिया आहिनि खोड़ रस्ता आहिनि रिज़्क़ कमाइण जा ऐं अॼुकल्ह ऑनलाइन तिजारत थिए थी ऑनलाइन इंटरनेट आम थी वई आहे हर को माण्हू मोबाइल खीसे में आहे सीपारे जहिड़ी वॾी मोबाइल हर को खणे थो हले पियो इन ते वापार थिए थो ऑनलाइन उन वापार ऑनलाइन करण में बि को गुनाह कोन्हे बशर्ते उन में ब्याज या बाधी या अहिड़े क़िस्म जो को गैर शरई उनसुर न हुजे त ऑनलाइन वापार करण में को बि हर्ज कोन्हे ऐं अॻिते हली जेको अॻिते वक़्तु अचे थो न पियो इहे के नोट तव्हां खीसनि में खणूं था वठो इहे नोट ॾिसण जे लाइ सिकंदव इहे नोट ख़तम थी वेंदा इहो सॼी तिजारत वापार थींदो मोबाइल जे मथां सम्झो था मां चाइना में वियुसि 15-20 ॾींहं महीनो उते रहियुसि चाइना में चाइना जो पैसो आहे युआन सिक्का मूं वरिता बि सही पैसा मुंहिंजा मूं वटाया बि सही पाकिस्तानी रुपया ॾेई ऐं युआन वरिता पर उन्हनि जो हिते हिननि युआन जी ज़रूरत न आहे तव्हां हिकिड़ी एप्लीकेशन आहे मोबाइल जे अंदरि उहा तव्हां इंस्टॉल करे उहा एप्लीकेशन डाउनलोड कई उनखे इंस्टॉल कयो उन मुंहिंजो पासपोर्ट नंबर घुरी पासपोर्ट ठाहियो
हाणे चई त तव्हां पैसा इन में विझो, जंहिं बि दुकान ते वञो न ख़रीदारी कयो उहो तव्हांजे जो बिल उनजे मिशन ते अची वेंदो, मोबाइल हीअं साम्हूं कयो तव्हांजे मोबाइल मां पैसा उन ॾे मुंतकिल थी वेंदा। बस में वियो, कार में वियो, गाॾी में वियो, या किथे का काशे घुमण वञो था उते टिकेट वठणी आहे, टिकेट वठणी कोन्हे का, बस जी टिकेट वठणी कोन्हे, रेल जी टिकेट वठणी कोन्हे, मोबाइल हीअं अॻियो कयो उहो पैसा उन मां मुंतकिल थी वेंदा आहिनि। अॻिते हली जेको वक़्त जी तक़ाज़ा अॻियो अचे थी पई त ही पैसे रोकड़ जो कारोबार इहो ख़तम थी वेंदो, भई माण्हू सॼो कमु इन मोबाइलुनि ते कंदा। ऐं इहो सॼो अंग्रेज़नि जो यहूदियुनि जो हिकिड़ो मनसूबो आहे जो माण्हुनि खां पैसो रोकड़ सोन चांदी सभु फुड़े वठंदा, बसि माण्हुनि खे इहा शइ ॾींदा, इन ते सॼो कमकार पियो हलंदो, पैसो उन्हनि वटि जमा हूंदो, पैसो उन्हनि जी बैंकुनि में। इहा हिकिड़ी बैनुल अक़वामी साज़िश आहे जेका हले थी पई, असीं उन में मजबूर आहियूं, असां उन जा सवाइ असांजो गुज़ारो कोन थींदो, सम्झो था। जेकॾहिं ऑनलाइन को वापार करे थो त उन में को हर्ज कोन्हे को, ऐं उन ऑनलाइन वापार जा हज़ारे रस्ता हींअर मुतारिफ़ थी चुका आहिनि, हज़ारे क़िस्मनि जो वापार थी रहियो आहे, उहो करण में को हर्ज कोन्हे को, माण्हू करे सघे थो। ऐं गुज़र सफ़र जे लाइ बदतरीन धंधो, बुरे में बुरो पेशो, ॿुधायां रोज़ी पेट भरण जे लाइ बुरे में बुरो पेशो, बदतरीन पेशो अथव पिनण, घुरण, सुवाल करण। आकाए जो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, तवज्जो ॿुधिया, हबीबन करीमन फरमायो त बुरे में बुरो माण्हू उहो आहे जेको अल्लाह जो नालो वठी ऐं माण्हुनि खां पैसो घुरे। अल्लाह मुंहिंजो ख़ालिक आहे, मुंहिंजो मालिक आहे, मुंहिंजो रब आहे, जंहिंजो आउं सजदो थो कयां, जंहिंजे अॻियां मुंहिंजो पेशानी वञी सजदे में मिटी हाणी थो कयां, उहो मुंहिंजो रब आहे। उन पाक रब जो नालो वठी जे मूंखे रुपयो ॾे, मूंखे 10 रुपया ॾे, अल्लाह जे नाले खे इस्तेमाल करे पैसे रोकड़ जे लाइ पुछड़े में पुछड़ो माण्हू इहो, गंदे में गंदो माण्हू इहो। साईं करीमन फरमाया वाला ॿुधायो त इन खां अञा पुछड़ो माण्हू केरु आहे? असां वेठो ॿुधाया रसूल अल्लाह, पाण फरमायो त इहो माण्हू पुछड़ो आहे जेको अल्लाह जो नालो वठी वञी पैसो घुरे थो, पर इन खां अञा पुछड़ो माण्हू उहो आहे जंहिंखां अल्लाह जे नाले ते कुझु घुरियो वञे इनकार करे छॾे। हिकिड़ो मंतो आयो तोखे कीअं अल्लाह जे नाले ते कोन्हे, न कर्ज़ आहे, न पहिरियों तो घुमा, कुझु हिसाब किताब आहे, अल्लाह जे नाले घुराइणो। ऐं तव्हां हुनखे बूथ चिॿो करे, शिकिल बुछड़ी करे, कंध फेराए जो हलो न कोन्हे को, इन खां वधीक पुछड़े में पुछड़ो माण्हू काइनात में ॿियो कोन्हे को। हू त पहिरियों आहे गदागर आहे, पर तूं त सिर्फ़ जो माण्हू ई न, तोखे त अल्लाह ताला ॾिनो आहे न, अल्लाह जे नाले खे ख़ाली न मोटा। घणो या थोरो मां गाॾी में निकिरंदो आहियां, अॼुकल्ह असां वटि पिन जाम थी वई आहे, पिन असांजे पाकिस्तान में हिकिड़ा माण्हू वाकई में मजबूर आहिनि पिननि था वञे, मजबूरी जे करे हिकिड़नि जो फैशन बणिजी वियो आहे। हिकिड़ो कराची में पिनूं योग वठी ईंदो, हाणे गुज़ारे वियो आहे, बैंक में उनजा खाता खुलियल आहे, 2 बैंकुनि में, घर में एसी लॻियल हो, मुंहिंजो पंहिंजो मुशाहिदो थो ॿुधायां। मदीने शरीफ़ हलियो, टिकेट भरी 2.5 लख रुपया ख़र्च करे भूज मां वठी हलंदुसि, मुंहिंजे काफ़िले में हल, पर शर्त आहे पिन ते न वञे। साईं जेको पिन ते हेॾे सभु मुड़ंदो, ऐं हिते पैसा मिलनि रुपये में, हुते वरी रियालनि में, हिकिड़ो रियाल हींअर 90 रुपये में लॻो पियो आहे, न पियो। पोइ माण्हू खां पुछे दिलि पर साईं जेको लिकी लिकी उहा वञी पिन कयो,
खुदा की कुदरत बटे दफा रोकियो मास पर नमूड़ो पकड़ी पियो पुलिस पकड़ी उते सऊदीया जो कानून आ जेको पिनण वारो उनके मुतसब्बिल सरीदा मुतसब्बिल पर सॉल्व करण वारो पिनण वारो मुखे उनजे कोई फोन कयो सही हमरा पकड़ी वियो ता जे काफले में आ मु कोशिश की तो उनके छडाई उन जो सही मदीने जो गवर्नर में चवंदो त इने के कोन छडीदा इने के वापस सफर करे हिते जो कानून जो सख्त हींअर मां तुर्किया में 5-6 ॾींहं ॾिस काफ़ी जेकी आम जायूं आहिनि मसलन ज़ियारतूं आहिनि दरगाहूं आहिनि बस स्टॉप आहिनि उन्हनि आम जायुनि ते ॾिस मूंखे को बि पिनण वारो तुर्किया में न मिलियो हिकिड़ो माण्हू उन चयो त मां मिस्कीन आहियां पर टिशू पेपर ठही पियो थिए हे वठो मूंखे 5 रुपया ॾियो माना उहो बि ख़ाली पिनण न उहो काशे ॾिए पियो ऐं पोइ उनजे एवज़ में कुझु पैसा वधीक घुरे पियो पिनण मूं किथे न ॾिठो असां वटि पेट्रोल पंप ते बि बस स्टॉप ते बि जिते बि जिते ख़ल्क पेट्रोल जी हिक ॿिए खे सॾी न कंहिंखे ॾिनो ई न बसि काबू थी मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे त मां 10 रुपया 20 रुपए जा नोट खुलिया कराए गाॾी में रोके छॾींदो आहियां कान्हे छो त बुरे में बुरो माण्हू आहे जेको अलाह जे नाले ते केरु घुरे हुनखे खाली मोटाए हुनखे ख़बर न आहे अलाह जे नाले जी अहमियत जो अहसास हुनखे न आहे पर तोखे त अलाह ताला अहसास ॾिनो आहे त तूं हुनखे खाली न मोटाए ऐं मस्जिद में सुवाल करणु पंहिंजी ज़ात जे लाइ हिकिड़ो के ग़रीब माण्हू जे लाइ चंदो थिए थो या दीनी मक़सद जे लाइ मस्जिद थी ठहे मदरसो आहे तालिब आहिनि नेकी जो कमु आहे उन में ऐलान करे थो मस्जिद में हुनजो हथ कोन्हे हिकिड़ो माण्हू पंहिंजे पेट जे लाइ पंहिंजे गुज़र सफ़र जे लाइ पंहिंजे इलाज मुआवजे जे लाइ मस्जिद में सवाल करे थो शदीद गुनाह ऐं मस्जिद में हुनखे ख़ैर ॾियण बि न खपे जेकॾहिं मस्जिद में तव्हां मूंखे सुवाल कयो आहे त मस्जिद खां ॿाहिरि चयो त निकिरी बीहे पोइ तव्हां ॿाहिरि निकिरो त पोइ हुनखे जेको ॾेई सघो था कयो हबीब करीम फरमात जेको माण्हू जे वटि राति जी मानी मौजूद आहे राति जो खाधो मौजूद आहे ऐं इहो पिने थो इन ते पिनण हराम हिकिड़े वक़्त जी रोटी जे वटि मौजूद आहे उनखे बि पिनण जाइज़ न आहे ऐं जेको ताक़त हूंदे पिने थो घर में असबाब आहिनि अल्लाह ताला हुनखे रोज़ी रोटी बि ॾिनी आहे पोइ बि पिने थो साईं फरमाए क़यामत जे ॾियारे में उथंदो त उनजे मुंहं ते गोश्त जी बूटी न हूंदी ऐं ॿी हदीस आहे ही किताब आहे तरग़ीब तड़ी हाणे हदीसूं पढ़ंदुसि देर थी वेंदी उनजो मफ़हूम कान ॿुधायां हिन तरग़ीब तड़ी में इमाम मुंज़री रिवायत आंदी आहे जे वटि घर में हिकिड़े वक़्त जी मानी मौजूद आहे उहो जेको पिने थो त उहो पंहिंजे हथ में जहन्नम जी बाहि जो टांडो थो वठे कंहिं ॾिनुसि पिनी अलाह जे नाले ते हुनखे मिलियो इहो दोज़ख जो टांडो पंहिंजे हथ में वरितई साईं फरमाइनि त हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त टांडा घटायो या टांडा वधायो हिकिड़े खां वटि वरी ॿिए खां टे खां चोथे में पिया पिनंदो त माना टांडा वधीक पैदा जमा कयो माण्हू ऐं ॿी हदीस आहे मदीने वारे साईं फरमायो तवज्जो आहे सोने नबी फरमायो जेको माण्हू ताक़त हूंदे पिने थो सवाल करे थो अल्लाह ताला जल शानू उन जे लाइ मोहताजी जा दरवाज़ा ईअं खोलींदो जो उनखे ख़बर बि न पवंदी पिने ई न जो पिनण में उनखे हाजत न हुई पर पिनियो साईं फरमाइनि था उन माण्हू जे लाइ अल्लाह ताला मोहताजीअ जा अहिड़ा दरवाज़ा खोलींदो अहिड़ियूं बातूं खोलींदो उनखे ख़बर बि न पवंदी उनजी मोहताजी ख़तम थींदी न तव्हां इहा ॻाल्हि सम्झी
हकीम बिन हिज़ाम सैयदा खदीजतुल कुबरा जो वेझो रिश्तेदार हो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत में आयो, कुछ सवाल कई घुरी साईं करीम उनके अता फरमायो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम की आदत मुबारक हुई जो मासूम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शैयन क़त्त फ़क़ाल ला। पूरी जिंदगी हुजूर जन जो दस्तूर रहो तो जॾहिं पे जे पे जा भी शइ घुरी हुजूर न करने ला न जो लफ्ज़ साईं जन जे ज़बान ते कोन सवाइ ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह में तला अचे थी न, इन ला इलाहा इल्लल्लाह का सवाइ हुजूर जन कॾहिं के बि साहिब खे ना चई कोन। हकीम बिन हिज़ाम आयो, कुझु घुरी साईं जन खे ॾिनो, मोटी वियो, कुझु ॾींहंनि खां पोइ वरी आयो, वरी घुरी साईं जन वरी ॾिनो, वरी टियों भेरो आयो, घुरी साईं जन खे ॾिनो। पोइ पाण फरमायूं ते हकीम लफ़्ज़ क़ाबिल तवज्जो आहे, मां उनजो मफ़हूम सिंधी में बयान कयो। ए हकीम, ही दुनिया ॾाढी सब्ज़ ऐं शीरीन आहे। सब्ज़ माना साई वणंदड़, ये पोख बीठी हुजे, ये महलन में को पोख बीठी हुजे, साई बीठी हुजे, कमद बीठो हुजे, केॾी सुठी लॻंदी आहे पोख। ये हारियुनि खां पुछो या वरी ज़मीनदारनि खां पुछो, जीअं इहा साई पोख ज़मीन ते सुहिणी लॻंदी आहे, साईं फरमाए हीअ दुनिया बि ईअं आहे, सब्ज़ आहे ऐं शीरीन आहे, वणंदड़ आहे। पैसो ॾोकड़ मिले, जेकॾहिं पंहिंजो 500 जो नोट मिले त वाह वाह, वरी जे 1000 जो मिले अञा वधीक ॻाल्हि वणंदी, 1000 जे बजाए 5000 जो मिले अञा वधीक उनखे चाह थींदी, ख्वाहिश थी। साईं फरमायो त ए हकीम, ही दुनिया सब्ज़ आहे, शीरीन आहे, वणंदड़ आहे, माण्हू खे ॾाढो पसंदि ईंदी आहे। जीअं माखी जी ॾाढ ईअं ईअं कयो, माखी मथां पई किरंदी, वात में पई पए, मज़ो पियो ईंदो, लुत्फ़ पियो ईंदो। साईं फरमायो दुनिया जो मिसाल ईअं। पर जेको माण्हू इन खे लालच जी नज़र सां ॾिसंदो, उन खे सवाइ ज़िल्लत ऐं रुसवाई जे ॿियो कुझु न मिलंदो, दुनिया मां ड्रॉ न थींदो, पेट न भरंदो। पर जेको दुनिया खे इस्तग़ना जी नज़र सां ॾिसंदो, बेपरवाही जी नज़र सां ॾिसंदो, अल्लाह ताला उनखे थोरे में बरकत ॾेई मालामाल करे। दुनिया सब्ज़ ऐं शीरीन आहे, वणंदड़ आहे। पोइ जेको इनखे लालच जी नज़र सां ॾिसंदो, उनखे ज़िल्लत ऐं रुसवाई मिलंदी। जेको बेपरवाह थी दुनिया सां पेश ईंदो, दुनिया खे बेपरवाही जी नज़र सां ॾिसंदो, साईं फरमाइनि था उनजे लाइ थोरे में अल्लाह ताला उनखे बरकत ॾींदो, शाद रहंदो, आबाद रहंदो, ख़ुशहाल रहंदो, मालामाल। सम्झो था? कोशिश कयो को न को धंधो कयो, हलाल जो पूरी कमायो, पाण बि खाओ, पंहिंजे बच्चनि खे हलाल खारायो ऐं अलाह जे रस्ते में ग़रीब मिस्कीन साहिल मुक्ते खे ॾियो। कंहिंखां सुवाल न कयो, कंहिंखां घुर न कयो, कंहिंजे अॻियां मोहताज थी न वञो। पोइ जॾहिं हज़रत हकीम बिन हिज़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु खे साईं जन इहा नसीहत फरमाई, अर्ज़ की या रसूल अल्लाह, अॼु मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे त अॼु खां वठी वरी कंहिंखां कुझु न घुरंदो। साल ॿिनि खां पोइ सोणे सरदार दुनिया तां पर्दो फरमायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ ख़लीफ़े बरहक थियो, ख़लीफ़े बिला फसल थियो, ख़लीफ़े अव्वल मदीने वारे साईं जो जानशीन अव्वल सिद्दीक़ अकबर बणियो। त जेॾीमहिल अमवाल गनीमत ईंदा हा न, पैसा ॾोकड़ गनीमतुनि जा माल जंगुनि मां ईंदा हा, त हुज़ूर जन वज़ीफ़ो मुक़रर कयो हर सहाबी खे वज़ीफ़ो ॾींदा। हकीम बिन हिज़ाम खे घुराईंदो, बाबा तूं पंहिंजा पैसा वठ। जी मूं पंहिंजे नबी सां वाइदो कयो आहे, मां इहे पैसा न वठंदुसि। नबी सोणे सां मूं वाइदो कयो त मां कंहिंखां वठंदुसि न। हज़रत अबू बकर चयो त हुज़ूर त तोखे रोकियो त घुर न कर, मां घुरी त कोन थो, मां तोखे तुंहिंजो हक़ थो ॾियां जेको शरई कानून मुताबिक़ तोखे मिले। चई न, बसि मूंखे मुंहिंजो हक़ अलाह ॾिए थो ऐं ॾींदो, मां वठंदुसि न। हज़रत अबू बकर सिद्दीक़ दुनिया तां पर्दो फरमायो
सानी और खुलफा सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला मसनद खिलाफत ते जलवा घर थिया सभिनी के वजीफो ॾिनो मुजाहिदन के उनजे औलादन के उनजे ॿारन के सभिनी के वजीफो मिलियो हकीम निज़ाम खे घुराई हकीम अलिया 500 वटि चई मूं पंहिंजे नबी सां जेको वाइदो कयो उहो न टोड़ींदुसि हज़रत उमर से कई भेरा घुरायसि पर न वरितई चई मूं जॾहिं पंहिंजे हबीब सां वाइदो कयो आहे मां उन वाइदे खे टोड़ वारो न आहियां मां पंहिंजे नबी सां कयल वाइदो तव्हां हयात हज़रत उमर साईं मदीने वारनि खे घुराए चयो आहे ॾिसजो मतां क़यामत जे ॾियारे बुखों पुछाणो थिए मां हिन खे ॾियां थो पर वठे नथो चई उमर तो ते मुंहिंजी का मयार ई कोन्हे हिते बि हुते बि मां न वठंदुसि छो त मूं नबी सां वाइदो कयो हिकिड़े असामी खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया कि कंहिंखां घुर न कढे कंहिंखां सवाल न कढे या रसूल अल्लाह बस तव्हां सां वाइदो घर में पंहिंजी ज़ाल खां मानी न घुरंदो पाण जे दीदीअ सां खाईंदो घोड़े ते वञे पियो पोइ लकुण हुजे उहो हेठि किरी पियो लठ जेका साईं जी हेठि किरी पई पासे सां ॿियो छोकिरो बीठो उनखे नची त कया लठ पाण घोड़े तो लथो लठ खणी पोइ वरी चढ़ियो जी घोड़े ते लही थो खणी थो मूंखे चवी आहे न मां तोखे खणी ॾियां जी मां तोखे चवां इहो हिकिड़ो सुवाल आहे हीअ लठ छोकिरा खे लठ खणी ॾे मूं पंहिंजे नबी सां वाइदो कयो त घुर न कंदुसि कंहिंखे को कमु न चवंदुसि पोइ मां पंहिंजे नबी सां कयल वाइदो कीअं टोड़ियां بارك الله لي ولكم في القرآن العظيم نفعني وإياكم بما فيه من الآيات والذكر الحكيم أقول قولي هذا واستغفر الله العظيم لي ولكم ولسائر المسلمين فاستغفروه إنه هو الغفور الرحيم الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله قال النبي صلى الله عليه وسلم أرحم أمتي بأمتي أبو بكر وأشدهم في أمر الله عمر وأحياهم عثمان وأقداهم علي وسيدا شباب أهل الجنة الحسن والحسين وسيدة النساء للجنة فاطمة سيد الشهداء حمزة اللهم اغفر للعباس ولده عباد الله إن الله أمركم بأمر عظيم قال الله سبحانه وتعالى في القرآن الكريم وخطابه العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم انصر الإسلام والمسلمين اللهم أيد الإسلام والمسلمين وارفع راية الجهاد والدين اللهم كل من أرادنا وأراد المسلمين بسوء فاشغله بنفسه واجعل كيده في نهره واجعل تدبيره في تدميره اللهم عليك بأعداء المسلمين اللهم شتت شملهم اللهم عليك بأعداء المسلمين اللهم عليك بأمريكا وإسرائيل اللهم فرق جمعهم وكسر اللهم شوكتهم وزلزل أقدامهم ودمر اللهم ديارهم وخرب بنيانهم اللهم أرنا فيهم عجائب قدرتك فإنهم لا يعجزونك اللهم اغفر لنا ولسائر المسلمين الأحياء منا والميتين اللهم اشف مرضانا ومرضى المسلمين واقض الدين عن المدينين نستغيث برحمتك يا أرحم الراحمين يا الله عالم اسلام جو خير کر سبني
मुसलमानन जो खैर कर। ए मुझा मौला फलस्तीन के आज़ाद कर, मस्जिद अक़सा के आज़ाद कर। ए मुझा मौला गज़ा जे मुसलमानन जी मदद कर। ए मुझा मौला गज़ा जे मुसलमानन जी तू गैबी मदद ऐं नुसरत फरमा। या अल्लाह जेका पाकिस्तान ऐं ईरान जी जंग शुरू थी आहे, मौला इन जंग खे ख़त्म कर। मुंहिंजा मौला मुसलमाननि खे हिक ॿिए में विढ़ण खां महफूज़ फरमा। मुंहिंजा मौला मुसलमाननि खे पाण में इत्तेहाद ॾे, ॿधी ॾे। ये मुंहिंजा करीम रब ही बाहमी जंगो जिदाल ख़त्म फरमा। ये मुंहिंजा मौला हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जी मुश्किलातूं माफ़ कर। या अल्लाह हिन मस्जिद जे मुहिमार, हिन मस्जिद जे साहिब हज़रत महबूब इलाही जे मज़ार ते ला तअदाद रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह फज़लाबाद पाड़े जे मथां पंहिंजूं रहमतूं नाज़िल कर। मातरी जे शहर खे अमन ऐं सुकून वारो शहर बणा। हिन शहर जे मेवनि में बरकतूं नाज़िल कर। हिन शहर जे अनाजनि में बरकतूं नाज़िल कर। हिन शहर जे माण्हुनि में मुहबतूं, चाहतूं ऐं उल्फतूं मज़ीद फरमा। या मौला हुज़ूर जा उम्मती जिते रहनि था उन्हनि शहरनि बहिराणियुनि जे मथां पंहिंजूं रहमतूं, पंहिंजूं बरकतूं नाज़िल फरमा। असांजे वतन पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। पाकिस्तान खे अंदरूनी बैरूनी ख़तरनि खां महफूज़ फरमा। असांजे प्यारे वतन जी तूं हिफ़ाज़त फरमा। करीम रब कश्मीर जे मुसलमान जी मदद फरमा। कश्मीर खे आज़ाद कर। ये मुंहिंजा करीम रब पंहिंजे हबीब जे सदके जेके साईं जा उम्मती बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा ॾे। जेके अस्पतालुनि में दाख़िल आहिनि उन्हनि खे शिफ़ाए कामिला आजिला नसीब कर। हुज़ूर जा उम्मती जेके फौत थी विया उन्हनि जे क़ब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल कर। उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणा। हुज़ूर जी पूरी उम्मत जे मथां मेहर नज़र फरमा। असांजे बच्चनि खे दीन जो आलिम, क़ुर जो हाफ़िज़ बणा। असांजे औलादनि खे असांजे अखियुनि जो ठार फरमा बरदार बणा। या अल्लाह असांजे नियाणियुनि खे हया, पर्दे, सतुर ऐं इफ़त वारो बणा। मुंहिंजा मौला असांजे वालिदैन जे मथां पंहिंजी मेहर नज़र कर। जंहिंजा वालिदैन बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा ॾे। जंहिंजा वालिदैन दुनिया तां लाॾाणो करे विया उन्हनि जे क़ब्रुनि ते रहमतूं ऐं बरकतूं करीम रब पंहिंजे हबीब जे सदके असांजूं दुआऊं इल्तिजाम क़बूल फरमा। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. عباد الله، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. اذكروا الله العظيم الجليل الجبار يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أعز وأجل وأهم وأعلى وأولى وأكبر والله يعلم.